मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु आउं मकली में आहियां। तव्हांखे मकली जी तारीख़ कोन थो ॿुधायां क़ब्रिस्तान जी। तव्हां मकली जे क़ब्रिस्तान जे तारीख़ खां वाक़िफ़ु आहियो, पर आउं तव्हांखे हिकिड़ी अहम शइ ॿुधायां थो। उहा इहा आहे त हीउ जेको मकली जो क़ब्रिस्तान आहे, जेको तारीख़ी क़ब्रिस्तान आहे, जेको पुराणो क़ब्रिस्तान आहे, उते शाम थींदे ई ठराइनि जा, शराबियुनि जा, चरसियुनि जा, मवालियुनि जा देरा थियनि था। शाम थींदे ई, राति थींदे ई मोटर बाइकूं ऐं हिते लोफरिंग शुरू थी वञे थी। ऐं पोइ मोटर बाइकुनि ते मां जेको आउं हिन वक़्तु हिते बीठो आहियां, ऐं इन जो अखियुनि ॾिठो गवाह आहियां। ऐं इंतिहाई तव्हांखे जेको आहे सो ज़िमेवारी सां थो ॿुधायां पियो त हीउ क़ब्रिस्तान मंशात जो गढ़ बणियलु आहे, जिथे सिक्योरिटी मौजूदु आहे, पर उहा सिक्योरिटी जेका 50 रुपया फीस वठे थी, या उते जेको आहे सो हिकिड़ी नाअहली आहे वॾी। ऐं इहा गुज़ारिश करे रहियो आहियां सकाफ़त खाते खे त ख़ुदारा हिन हेॾे वॾे तारीख़ी क़ब्रिस्तान खे तव्हां मंशात जो गढ़ न बणायो। मूं अॼु हिते ॾिठो त एॾी वॾी लोफरिंग थियल आहे। मोटर बाइक ते नशाई क़िस्म जा माण्हू अचनि था, औरतुनि खे तंग कनि था, माण्हुनि खे तंग कनि था। हिते दरगाहुनि जो तक़दुस जेको आहे उहो पायमाल थिए थो। ऐं वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हेॾो वॾो क़ब्रिस्तान ऐं ॿाहिरां घुमण लाइ ईंदड़ जेके विज़िटर्स आहिनि, माण्हू आहिनि, उहे औरतूं आहिनि, मर्द आहिनि, ॿार आहिनि, उहे उन्हनि जे रवैयनि जे अताब जो शिकार रहनि था। छा एॾी वॾी ज़्यादतीअ खे को रोके सघंदो या न रोके सघंदो, इहो हिकिड़ो सुवालु पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल ठटे खे गुज़ारिश कयां थो, ठटे जी पुलिस खे, इंतिज़ामिया खे, सकाफ़त खातो जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माल बणाईंदड़ हिकिड़ो करप्ट तरीन खातो आहे मुंहिंजे नज़र में। मूं वटि उन जा सबूत आहिनि वॾा, तव्हां बि उन खां वाक़िफ़ु आहियो। मुंहिंजी तनक़ीद हमेशह जाइज़ हूंदी आहे, मुस्बत हूंदी आहे। उन करे आउं तव्हांखे वरी गारंटी सां चवंदो, ऐं आउं जिथे बि विटनेस चवंदो आउं मौजूदु आहियां, त मकली जे क़ब्रिस्तान सां एॾी वॾी ज़्यादती थी रही आहे। उहा ज़्यादती सकाफ़त खातो करे रहियो आहे, उहा ज़्यादती नशाई माण्हू लोफर, ऐं उहा ज़्यादती हिते जी इंतिज़ामिया पाण करे रही आहे। उमेदु आहे त सकाफ़त खातो इन जेको आहे सो बुराइनि जो नोटिस वठंदो ऐं सख़्ती कंदो त राति जे टाइम ते हिते मवालियुनि जा देरा, बैठकूं ऐं जेको शराब खाना खुली वञनि था, चर्स, नशो, उन खां यकीननि इन खे रोके सघंदो। असां बहितर उमेदु कयूं था। इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़।